नाज़रीन, निगरान वज़ीर आज़म अनवार उल हक काकड़ चयो आहे त अमरीका सां मस्बती तामीरी लाॻापा आहिनि। अमरीका सां गॾिजी पाकिस्तान डिघी जंग विढ़ी आहे। लाज़मी नाहे त अमरीका सां हर मामले ते इत्तफ़ाक़ कयूं। मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ मामलनि ते इत्तफ़ाक़ इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि। इस्लामाबाद में हार्वर्ड यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे निगरान वज़ीर आज़म अनवार उल हक काकड़ वधीक चयो त असांजो सभ खां वॾो मसइलो वसीलनि ऐं ख़र्चनि में तवाज़ुन न हुजणु आहे। मूंखे ख़बर नाहे त IMF खे दुश्मन तौरु छो पेश कयो वेंदो आहे। निगरान वज़ीर आज़म वधीक चयो त जमहूरियती पार्लियामेंट जी मज़बूती जी ज़ामिन आहे। पाकिस्तान जी अवाम में बहराननि मां निकिरण जी सलाहियत आहे। नाज़रीन, नमाकिक ब्यूरो ॿीहर ई ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त निगरान वज़ीर आज़म अनवार उल हक काकड़ चयो आहे त अमरीका सां मस्बत ऐं तामीरी लाॻापा आहिनि। अमरीका सां गॾिजी पाकिस्तान डिघी जंग विढ़ी आहे। लाज़मी नाहे त अमरीका सां हर मामले ते इत्तफ़ाक़ कयूं। मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ मामलनि ते इत्तफ़ाक़ इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि। इस्लामाबाद में हार्वर्ड यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे निगरान वज़ीर आज़म अनवार उल हक काकड़ वधीक चयो आहे त असांजो सभ खां वॾो मसइलो वसीलनि ऐं ख़र्चनि में तवाज़ुन न हुजणु आहे। मूंखे ख़बर नाहे त IMF खे दुश्मन तौरु छो पेश कयो वेंदो आहे। निगरान वज़ीर आज़म वधीक चयो आहे त जमहूरियती पार्लियामेंट जी मज़बूती जी ज़ामिन आहे। पाकिस्तान जी अवाम में बहराननि मां निकिरण जी सलाहियत आहे।